सिंध आजाद थींदी असने गाड़ा सब झंडा थी वञूं गाड़ा सब झंडा थी वञूं। मुझो नालो इकरा बुगियो आहे मुखे तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो मिलियो आहे उन्हीअ करे चंद ॻाल्हियूं तव्हां सां वंड कजनि थियूं। हिते वेठल मुंहिंजा सभई मानवारा शाह लतीफ़ जे फिक्र जा वारसो असां अख़बारूं पढ़ंदा ऐं ॾिसंदा आहियूं त अॼु हीअं थियो अॼु हूअं थियो मतिलब त रोज़ नवां मसला सेब अजीबो गरीब ॿुधूं था। सिंध जेका हज़ारे साल पहिरियां तारीख़ जी सांडे थी सिंध शाहूकार आहे पर सिंध जो अवाम आख़िर गरीब छो आहे उहा कहिड़ी माजरा आहे। सिंध हिक अज़ीम ऐं अज़ीम शाहूकार आहे। सिंध रुगो लफ़्ज़ न आहे सिंध हिकु वजूद आहे हिक ज़िंदगी आहे। मोजिद सामईन मूंखे अॼु ॾींहं ताईं उहा ॻाल्हि सम्झ में न आई त सिंध वफ़ाक़ खे 73% टैक्स ॾिए थी 52% गैस तेल ॾिए थी गोल्ड ब्लैक यानी कारो पत्थर खोल बि वफ़ाक़ वटि मैदनी वसीला सिंध में मौजूद आहिनि। असांजी सिंध वाक़ई बि शाहूकार आहे पर उन जे बावजूद असां ॾितड़ियल ऐं पिनण ते मजबूर आहियूं असां लाइ रोज़गार छो बंदि आहिनि। सिंधी ॿोलीअ खे अञा ताईं क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न मिली सघियो आहे हारी ऐं मज़दूर लाइ निसाब बि रवायती पर अमीर माण्हूअ लाइ निसाब अलॻि। मूंखे अहिड़ा खोड़ सवाल उभिरजनि था असां शागिर्दनि जे लाइ तालीम में एॾो फ़र्क़ु छो आहे। असांखे फ़र्क़ु रखे निफ्सियाती तौर विरायो छो थो वञे। मोजिद सामईन असां जेके शागिर्द आहियूं अॻिते हली कहिड़ा निफ्सियाती असर क़बूलींदासीं कहिड़ो बराबरी वारो मुआशिरो ठाहींदासीं। तव्हां निसाब में फ़र्क़ु विधो तव्हां बुनियादी हक़नि में फ़र्क़ु विधो तव्हां ड्यूटी ॾियण में फ़र्क़ु विधो तव्हां सिंधी कौम खे अक़लियत में आणण लाइ धारिया आबाद कराया अफ़गानी सिंध आबाद कराया पर ॾोह तव्हांजो न आहे। तव्हां असांजे माण्हुनि खे ख़रीद कयो आहे। कंहिं शाइर चयो आहे असां विकामजण था चाहियूं असांजा रेट वधायो या कंहिं शाइर चयो आहे पक ॾिठा मूं पंहिंजा ई धाड़ेलनि सां गॾु धाड़े में। मोजिद सामईन मूंखे रोइण थो थिए त रोज़ कराची मां घबरू नौजवाननि जा लाश छो था अचनि। ताज़ो मठियारे सां तालुक़ रखंदड़ मुख़्तियारकार एजाज़ चांडियो जो लाश छो आयो आहे। इरशाद रांझाणी मारियो वियो